नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ खाई थाणे जे हद में सॻे भाउ ताजू शर कारंहं इल्ज़ाम में पंहिंजी शादीशुदा सॻी भेण गुलशाना शर खे बंदूक जा फायर घर अंदर घिड़ी क़त्ल करे फरार थी वियो। कारंहं इल्ज़ाम में भाउ हथां क़त्ल थियल गुलशाना शर शदीद ज़ख़्मी हालत में तड़पंदी रही, लेकिन बासर वॾेरे जे खौफ़ सबबि को बि पाड़े वारो खेनि अस्पताल पहुचण जे लाइ वेझो न आयो, न वरी वेझा अज़ीज़ वेझा आया। पोइ करे फ़ोन ते राब्ता कंदे 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 नेठि ई छोकिरी अॻिते पोइ केसनि में पोइ चवंदा तुंहिंजी किथे आहे हुकूमत, तुंहिंजो केरु आहे। पोइ ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे नेठि इहो मसइलो मुंहिंजे पुट वटि हेडि ठाहियूं वञी, आख़िरी पुट वटि ठका करायूं, छोकिरी माराए छॾियूं। जेके इहे जेके सरदारनि ते मुंहिंजो दाइलो खाई थाणे ते हर शइ ते मुंहिंजा नाला ॾिनल हर शइ कयल, पुलिस वीचारी जाम मुंहिंजी मदद कई, हर मरले में मुंहिंजी मदद कई पुलिस। जेतिरी पुलिस जो चवंदी हुकूमत तुंहिंजी आहे किथे, अवामी जेको आहे त असां ॾाढा आहियूं। नेठि इहा अॼु छोकिरी मारिजी वई, माराए सरदार आहे रईस दुर मोहम्मद, रईस मारूफ़ खान जा भाइटिया, माना उहे लेवल में राति ॾींहुं उनजी छोकिरे सां गलो गलो ॾींदा रहिया। मूंखे का ख़बर रही कोन, छोकिरे सां हेठि करे ऐं ठका करायूं सरदारनि जो कमु। अॼु बि दायां चवंदा त तूं असां त छो थो दाहीं, छाजे लाइ थो दाहीं, असां तुंहिंजे पुट मारी आहे, पर पुट खे सेखारियो त अवां राति जी ताना मेणा ॾियो, कारी आहे बुछड़ी आहे विहारे वेठाओ, हीअं कई वेठाओ हूअं कई वेठाओ, पहिरीं ज़ार ॾिनऊं, हर शइ कयूं। अॼु बि ऐलान इहो त असां ते एक्शन छो थो खणी, छो न खणंदुसि, छा मुंहिंजे अबे जा पुटनि छा हेतिरी मूंसां घर मुंहिंजो तबाह कई वेठा, हिनखे छॾींदुसि। मुंहिंजे हुकूमत में दाह आहे, हर मीडिया खे दाह आहे, हर जाइ ते मुंहिंजी दाह आहे। छाजे करे माराई अथनि? छा त इल्ज़ाम हणी। इल्ज़ाम छो आयो अथनि? बाबा हिकिड़े छोकिरे चवण ते सरदारनि ऐं को ॾाढ़ी मुछारो को क़ुर खणे, उहा बि ॻाल्हि कोन्हे, एतिरो छोकिरे जी ॻाल्हि ते माना इल्ज़ाम हणी सॼो माना एतिरो मूंखे बदनाम कयो अथनि। राज में हर जाइ ते तुंहिंजी बनी ते कोतो कंदासीं, खिलण कंदासीं, तोखे मारींदासीं, हीअं कंदासीं, आख़िरी प्लान इहो ठाहियूं त इहा छोकिरी मिली पई आहे। हाणे तूं गवर्नमेंट खे कहिड़ी अपील कंदुसि? एफ आर कटाईंदुसि, एफ आर कटाईंदुसि। मूंखे क़ुर न ॾिनो, एफ आर कटाईंदुसि। क़ुर ॾियनि मूंखे चवनि असां हिन ॻाल्हि में कोन आसे छुटा, क़ुर ॾिनो त मुंहिंजो पुटु गिरफ़्तार बिल्कुलु कराईंदो, कातिल आहे सौ सिधो। हुनजे पारां जेका ॻाल्हि में मुंहिंजी छोकिरी मारण में जन कातिल आहिनि सवा सिधा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।